बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जिए लतीफ़ जी ॿोली मां तव्हांजो पंहिंजो मोहम्मद अली ईसाणी। गुज़ारिश इहा आहे त असांजो क़ौमी काज, क़ौमी ॾींहुं, कल्चर डे, सकाफ़ती ॾिहाड़ो थी गुज़रियो। ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि, ॾाढो ज़बरदस्त टोपी अजरक जो ॾींहुं ऐं ॾाढो सुठो लॻो, बहितरीनु लॻो, दिलि ख़ुशि थी। सुबुह जो मां बि वयसि धरती टीवीअ ते, उते एंट्री ॾिनी ऐं इन खां पहिरियां KTN ते वियो हुउसि। बाक़ी सिंध TV, आवाज़ TV ऐं ॿियनि जेके चैनल आहिनि उन्हनि कोन घुरायो, कोन वियासीं। ऐं उते बि जेके वेठा आहिनि असांजा दोस्त चैनलनि ते, सो उन्हनि जी ख़बर पए कोन थी त जीअं अंदरि कारो कांव ॿाहिरि ॿोली हंज जी। सो मालिकनि साहिबनि खे बि जेके वेठा आहिनि सो ख़बर न आहे त उन्हनि जी का ख़ासि ख़िदमत था कनि अलाए छा, त उहे न सीनियर फ़नकार जेको लिहाज़ आहे, न मुरवत आहे, न छा आहे। ख़ैर उहा त हिकु वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि थी वई। सो उतां असां धरती टीवीअ ते एंट्री ॾेई ऐं पोइ वियासीं वरी असां प्रेस क्लब वञणु थियो। ऐं रस्ते में जेको मूं ॾिठो मां उहो तव्हां सां शेयर करणु थो चाहियां त छा थियणु घुरिजे, छा न थियणु घुरिजे क़ौमी काज जे हवाले सां। असांजो जेको सिंधी, जंहिंसां सिंधियत, सिंधी कल्चर ऐं सिंध जी जेका क्रेडिबिलिटी आहे या सिंधियुनि जो वक़ार आहे जेको उन सां कंहिंसां वधे थो ऐं कंहिंसां घटि थिए थो, मां उहो तव्हां सां ज़िक्र कंदुसि। सो उहो इहो आहे त चांहि जो बि ढुकड़ो हणंदा हलूं जो सीनो कंजक्शन आहे ऐं हिन में ॾाढो असां इहे माल मसाला बि विधा आहिनि। हिन में काढ़ा ॿाढ़ा ऐं इहो अदरक ऐं दालचीनी। गुज़ारिश इहा आहे, रस्ते ते असां जेका तरड़ाइप कयूं था ऐं फूशराइप कयूं था नौजवाननि जी, यार असांजो क़ौमी ॾींहुं आहे, क़ौमी काज आहे, असां अहिड़े नमूने जो कयूं जेको इंटरनेशनली सिंध ऐं सिंधी माण्हूअ जी इज़त में इज़ाफ़ो थिए। पर असां त ईअं कोन था कयूं। असां त हरू भरू जेको आहे सो फूशराइप था कयूं, तरड़ाइप था कयूं ऐं माण्हुनि खे रस्तनि रोडनि ते तंग न कयूं। अहिड़ो अमल कयूं जंहिंसां असांजे वक़ार वधे, असांजे कल्चर जी जेको आहे सो हिकिड़ी सुठी ॻाल्हि चई वञे। ऐं हिकिड़ो ॾाढो ग़लति हिकिड़ो तासुरु इहो बि मिलियो त जेको असांजे सिंधी नौजवान खे जेको पुलिस वारो न हुयो, जेका असांजे दोस्त मुश्ताक सर्की साहिबु जेको आहे सो इहा ॻाल्हि अञा कई, उनजे क्लिप मां ख़बर पई त उहो पुलिस वारो बि न हुयो ऐं उहो को बीटर हो जेको भतो वठंदो आहे कंहिं पुलिस वारे जो, ऐं उन सिंधी हिकिड़े नौजवान सां बदतमीज़ी कई ऐं गारगंद कई। ऐं हिन में मुश्ताक सर्की साहिब खे बि जस लहणे उहो शाबस अथसि, जवान जो पुटु आहे, जो हुनखे ॻोल्हे वञी लधई ऐं उते ई पहुतो वञी, जेको हुन दरवाज़े ते वञी पहुतो ऐं उहो दरवाज़ो बंदि हुयो। उन खां पोइ हुन पुलिस वारनि सां, DIG साहिब सां या ॿियनि सां ॻाल्हायो, जेके हुननि तसली ॾिनी ऐं उन्हनि खे इंश्योर कयो त भई असां उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई कंदासीं, ऐं ख़ासि करे उन माण्हूअ जे ख़िलाफ़ु जेको जंहिंजो ही बीटर हो, सो जंहिंजो भतो वसूल कंदो, उन ऑफिसर जे ख़िलाफ़ु या उन पुलिस वारे जे ख़िलाफ़ु। इहा त हिकिड़ी ॻाल्हि। पर ॿी ॻाल्हि इहा यार, अफ़सोस जी ॻाल्हि आहे, प्रेस क्लब जे ॿाहिरां ऐं रस्ते ते त असां जेको ॾिठोसीं त जेको हरू भरू रोड ब्लॉक, फुटपाथनि ते क्रॉस करणु ऐं बदतमीज़ी करणु, हिक ॿिए सां बि बदतमीज़ी करणु, इन सां असांजो कल्चर भा मिठा टोपी अजरक पाइण सां ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर असां हिक ॿिए खे बर्दाश्त कयूं, तरड़ाइप न कयूं। इवन एसी ताईं जो प्रेस क्लब जे ॿाहिरां कंटेनर ते जेको प्रोग्राम थी रहिया हुया, मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, त उहो मां तव्हांखे क्लिप बि कोशिशि कंदुसि त उहा मां ॾेखारियां। मियां हिक ॿिए सां गुथम गुथा, ठौंशा, वठ सठ ऐं नशा पता करे, शराब पी ऐं जेको आहे सो तव्हां जेको आहे सो क़ौमी काज मल्हायो। त बाबा जेको बि वञे कयो, ठीकु आहे, हल माण्हूअ खे मौज मस्ती थींदी आहे, सभु कुझु थींदी आहे, पर फज़ीलत सां पंहिंजी इज़त कराइणु सिखो, ॿियनि जी इज़त करणु सिखो, जंहिंसां असांजे जेको आहे सो वक़ार खे शेहो न रसे, असांजे कल्चर, असांजी ॿोली, असांजी सकाफ़त खे को नुक़सानु न पहुचे। इहो हिकिड़ी तरीक़ो आहे जो तव्हां जेको आहे सो उते प्रेस क्लब जे ॿाहिरां कंटेनर जे मथां हिक ॿिए जे गीचनि में हथ ठौंशनि जी ॾे ज़प ठा ठा ठा, इहे फज़ीलत आहे, को तरीक़ो आहे, इहा का ॻाल्हि आहे। अफ़सोस थियो, ॾाढी ॾुख थियो इन्हनि ॻाल्हियुनि सां। बाक़ी त ओवरऑल जेको ॾींहुं थियो असांजो क़ौमी ॾींहुं टोपी अजरक जो ॾींहुं, बहितरीनु थियो, ॾाढी दिलि ख़ुशि थी। ऐं असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे त जंहिंसां असांजी ॿोली, असांजी ॿोलीअ जी सकाफ़त, असांजी सिंध धरतीअ जी सकाफ़त, असांजो मान मर्तबो, सिंध ऐं सिंधियुनि जो मान मर्तबो मथां थिए।
न की असां जेको आहे सो घटिताई महसूसु थिए, दुनिया असांखे चए थी अरे ॾिसो ॼट अथव ऐं जाहिल अथव। असां जाहिल न आहियूं, असां ॼट न आहियूं, सिंधी वॾी अज़ीम क़ौम आहे। सो उनखे असांखे जेके नौजवान जेके तरड़ा छोकिरा या जेके खणी चइजे, मूंखे हिकिड़े दोस्त चइजे वातादारा छोकिरा, वातादारा छोरा। त हाणे इहे वात ॻाढ़ा छोरा जेके आहे सो खणी लफ़्ज़ पंहिंजी जाइ ते मायूब आहे या सुठो नथो लॻे, पर ईअं न थियो न, ईअं न करणु घुरिजे त जंहिंसां असांजे कल्चर खे, असांजी सकाफ़त खे, असांजी ॿोलीअ खे नुक़सानु पहुचे। सो ॿियो मां ढुक हणी वेठा चांहि जो, त पोइ वरी तव्हांखे हाय हाय चांहि जो सुरड़ाट करे बि जेको सुर करे माण्हू चांहि पीए थो न, हुनजो मज़ो पंहिंजो अथव। हा, सदको वञांव। सो इहे ॻाल्हियूं इहे तव्हांखे असां गुज़ारिश कयूंसीं। उमेद आहे त आईंदा जेको असांजो सकाफ़ती ॾींहुं ईंदो या को कल्चर डे थींदो त उन ते तव्हां यकीनन जेको आहे सो अहिड़ी ॻाल्हि न कंदव जंहिंसां असांजी सिंध खे, सिंधी माण्हूअ खे, सिंधी ॿोलीअ खे, सिंध जी सकाफ़त खे नुक़सानु पहुचे। अलाह साईं तव्हां असांखे सभिनीनि खे ख़ुशि रखे। जिते बि हिंद सिंध ॾेह पर ॾेह में सिंधी रहनि था, हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि खे सकाफ़ती ॾियारी जूं मुबारकूं, लख लख वाधायूं। Happy Culture Day and countless congratulations to all Sindhis who celebrated Culture Day. And again, thank you very much all of you. मुंहिंजी का ॻाल्हि तव्हांखे बुरी लॻी हुजे, का उहो लॻी हुजे ऐं तव्हांखे मायूब लॻी हुजे त प्लीज़ माफ़ु कजो ऐं मूंखे बख़्शिजो। सिंधी ॿोलीअ ऐं सिंधी कल्चर जी असांखे हिफ़ाज़त करणी आहे, पंहिंजे इख़लाक़ सां, पंहिंजे रवैये सां ऐं पंहिंजे अमल सां। वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच। तव्हांजो पंहिंजो मोहम्मद अली ईसाणी।